कोविड जो जेको आहे सो ॿियो डोज़ बि दोस्तनि खे लॻी वियो ऐं प्रोग्राम रखियोसीं त असां जेको आहे सो ॾहाको खनि फैमिलीज़ वञी मिलूं कंहिं पार्क में। सो लेक फ्रंट ते प्रोमिनेंट नाले सां हिकिड़ी ही पार्क आहे जेका लेक जे बिल्कुलु किनारे ते आहे। उते असां मिलण जो जेको आहे सो प्रोग्राम रखियोसीं। उहो प्रोग्राम तमामु बहितरीनु जेको आहे सो थियो। इन प्रोग्राम में वञण सां मूं उते काफ़ी शयूं जेके आहिनि से ॾिठियूं, काफ़ी शयुनि खे जेको आहे सो इंजॉय कयो। अचो त उहे सभु शयूं जेके आहिनि से आउं तव्हां सां शेयर करियां थो। जीअं त हीअ हिकु तमामु वॾी पार्क आहे ऐं हिन में काफ़ी मुंहिंजे ख़्याल में 100 एकड़ जी पार्क आहे जेको बिल्कुलु जेको आहे सो लेक जे जेको आहे सो किनारे ते आहे। मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके आहिनि से पार्किंग जूं जायूं बि ठहियल आहिनि। सो आऊं ऐं भगवानी ॿई जेको आहे सो घरां तयारु थी रवाना थियासीं। उते वञी जेको आहे सो जिते पार्क ते मिलण जी जाइ सोचीसीं उते वञी बीठासीं। उते पार्किंग वग़ैरह थोरी देरि मिड़े हेॾां होॾां कयोसीं त पार्किंग मिली वई। ऐं पार्क करण खां पोइ वरी दोस्तनि खे मैसेज कयोसीं त किथे वेठल आहियो। दोस्तनि ॿुधायो त हिते न पर थोरो जेको आहे पासे में वेठल आहियूं। त वरी उते 7-8 मिंटनि जी ड्राइव करे वरी उते पहुतासीं। उते सभु दोस्त वेठा हुआ, कचहरी लॻी पई हुई। असां बि कचहरी में शुरू थी वियासीं। पर आउं जेको आहे सो वरी कुदरत खे, नेचर खे इंजॉय कंदो आहियां पंहिंजे हिसाब सां। त आउं पंहिंजी कैमरा ऐं जेको आहे सो वीडियो कैमरा ॿई खणी निकिरी वियुसि फ़ोटो वग़ैरह कढण जे लाइ। ऐं उहे जेके बि शयूं रिकॉर्ड कयूं आहिनि उहे हिकु हिकु करे तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हां ॾिसो, इंजॉय करियो मूं सां गॾु। महिरबानी तव्हांजी वॾी। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ असीं जंहिं पासे वेठा हुआसीं शहर वारी मिसिसागा शहर वारी साइड ते उन ई पासे जो व्यू आहे। उतां खां जेको आहे सो मूं रिकॉर्ड कई आहे। पोइ वरी अॻिते हलियो वियुसि वॉक कंदो। वॉक कंदे अॻिते हलियो वियुसि। किनारो साॻियो ई हो जेको आहे सो लेक जो किनारो ई हो। विच में काफ़ी माण्हू बीठा हुआ पर मूं कोशिशि इहा ई कई त कंहिं माण्हू ॿिए कंहिं माण्हू जी आउं न भरियां। उहो जेको आहे सो वरी वणनि जे विच मां जिते थोरो पियो हुयो उतां थींदे जेको आहे सो वरी अॻिते वधी वियुसि। ऐं काफ़ी सावक तमामु घणी सावक हुई उते, तमामु घणी सावक हुई। ऐं उते जेको आहे सो काफ़ी माण्हू आया विया पिए। त इन करे वीडियो भरण में थोरी ॾुखियाई बि थी पई पर कोशिशि इहा ई कईसीं त वीडियो सुठी भरिजे। वरी जेको आहे सो लेक वारे पासे जो ॿिए पासे खां बि मूं व्यू वरितो। उतां जेको आहे सो व्यू वठी कोशिशि इहा कई त सभु शयूं कवर कजनि। कुदरत आहे, कुदरत जा अजीब नज़ारा आहिनि, उहे ॾिसंदा रहूं था। वरी वापसि आयासीं त वरी उतां वापसि जेॾी महिल मोटियुसि पिए त वापसी में वरी उन्हनि साॻियनि सीननि जो मूं फ़ोटो वग़ैरह वरिता। ऐं हिते बि जेको आहे सो सॼी सावक लॻी पई हुई। इहे वण जेके आहिनि से तमामु वॾा वण हुआ, शायदि जेके से 40-50 साल पुराणा हूंदा। उतां वापसि थींदे वरी जेको आहे सो लेक जो मूं व्यू वरितो। ऐं लेक जो मथे ब्लू आसमान लॻो पियो, तमामु प्यारो मंज़र हो। किथे वणनि जा जेके आहिनि से वरितासीं, किथे जेके आहिनि से घस पेचरा जेके अचनि पिया उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कईसीं। विच में वरी जेको आहे सो वापसि मूं लेक ॾांहुं इन ई पासे हिकिड़ो तमामु बहितरीनु जेको आहे सो व्यू हो। हिकिड़ो पतण माना वॾो ॿेड़ी अचे पई। उतां बि वरी जेको आहे सो मूं भरण जी कोशिशि कई। माण्हू तमामु घणा, हाणे मुंहिंजे साॼे हथ ते तमामु घणा माण्हू वेठल हुआ। ऐं वरी उतां खां जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में इहो परते जेको तव्हांखे शहर वांगुरु ॾिसण में पियो अचे, इहो सॼो मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो टोरंटो हलियो पिए। त हीअ आहे टोरंटो मिसिसागा शहर जेके आहिनि से ॿई जेके आहिनि से किनारे ते आहिनि। कुझु माण्हू पंहिंजूं ॿेड़ियूं वठी आया हुआ। उहे ॿेड़ियूं जेके आहिनि से पाण हलाइनि पिया, कंहिं वरी किराए ते कयूं हुयूं ॿेड़ियूं। उहो सॼो जेको आहे सो मंज़र नज़र अचे पियो। ऐं काफ़ी जेको आहे सो हिकिड़ो अखियुनि खे, दिलि खे राहत ॾींदड़ मंज़र हो। ऐं उहो जेको आहे सो इंजॉय कयोसीं पिए। असां वरी ॿेड़ी जो शौक़ु जेको आहे सो कोन हो फ़िलहालु, इन करे जेको आहे सो कोन वियासीं हुते। बाक़ी ॿियनि माण्हुनि जेको आहे इंजॉय कयो पिए। वॉशरूम वग़ैरह बि तमामु सुठा हुआ। उतां वरी वापसि सभु दोस्त आयासीं पिए त जिते जेके आहिनि से काफ़ी माण्हू वरी उते ई ॿेड़ियूं पार्क करे वेंदा आहिनि पंहिंजूं। त हीअ ॾिसो जेके आहिनि से सॼो जेके आहिनि से इहे माना मुंहिंजे ख़्याल में त सदाईं हिते ई बीठल रहंदियूं आहिनि। ऐं हितां जेको आहे सो थींदे जेको आहे सो वरी पार्किंग जूं जायूं बि तमामु घणियूं आहिनि।
असां बि गाॾी पार्क हीअ ॾिसो हीअ जेका आहे सा हिन में माण्हू पंहिंजूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि डाटसन वग़ैरह हिन जे पोयां पंहिंजूं ॿेड़ियूं जेके आहिनि से ॿधे वठी ईंदा आहिनि पोइ इहे वरी हिते वरी जेको आहे बाक़ाइदे हिकिड़ो तमामु बहितरीनु जेको आहे सो डाक स्टेशन ठहियलु आहे डाकिंग स्टेशन ते उहे जेके आहिनि से ॿेड़ियूं वठी ईंदा आहिनि उते बाक़ाइदे जेको सिक्योरिटी पुलिस वारा वग़ैरह सभु बीठा आहिनि ऐं उनजो टाइम वरितलु हूंदो शायदि उन हिसाब सां त उहे ईंदा आहिनि उहे वरी जेके आहिनि पंहिंजूं ॿेड़ियूं हितां जेको आहे सो ही डाकिंग स्टेशन आहे हिते बीहारे इहे पंहिंजी ॿेड़ी जेको आहे सो हाणे अंदरि वठी वेंदा हर कंहिंखे जेको आहे सो मुनासिबु टाइम मुनासिबु जाइ मिलंदी आहे उहो पंहिंजी ॿेड़ी जेको आहे सो अंदरि वठी वेंदो आहे हिन महिल खे काफ़ी देरि इंतज़ारु करिणो पियो ऐं हीअ ॿियूं ॾिसो ॿेड़ियूं अचनि पियूं वरी साइडनि खां बि अचनि पियूं तव्हां ॾिसो पिया के नंढियूं आहिनि के वॾियूं आहिनि किन में माण्हू वेठल आहिनि के वरी किराए ते जेके आहिनि से वठी पिया वञनि हिकिड़ो तमामु बहितरीनु जेको आहे सो हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे उन शौक़ जे हिसाब सां हाणे ॾिसो मोटर साइकिल वांगुरु ॿेड़ी आहे हाणे हीअ हमरा जेको आहे सो हाणे वरी पंहिंजी ॿेड़ी लाहे पियो छो त ॿी पोइ ॿेड़ी बीठी हुई हीअ वञी कोन सघियो पर हाणे जेको आहे सो वरी वञण जी कोशिशि करे पियो हाणे हिन महिल खां जेको आहे बाक़ाइदे मूं हीअ जेको वेझी वीडियो भरण जी इजाज़त वरिती हिन में मूंखे जेको आहे तमामु मुस्कुराए करे मूंखे चयो हा जेको हीअ हाणे वञे पियो हुन फिशिंग ते हिन जेके पंहिंजूं फिशिंग राड्स सेट करे छॾियूं आहिनि ऐं हिन खां हा हीअ ॾिसो जेको आहे मूं पुछियो त छोकिरे खां मूं पुछियो छोकिरो वरी चयो जेको आहे ॿिए किथे लॻाइजी न असीं जेको आहे अॻे ई वांटेड आहियूं पुलिस खे त किथे किथे जेको आहे ॿधिजी न वञूं मुंहिंजो बेफ़िक्रा थी रहो जेको आहे सो ॿिए कंहिंखे यूट्यूब खां सवाइ मुंहिंजो ॿिए किथे ई कोन लॻाए त इहो जेको आहे सो हिननि सॼो कयो पिए ॾाढो बहितरीनु जेको आहे सो मंज़र हो इंजॉय कयोसीं पिए मूंखे इहे शयूं जेके आहिनि तमामु घणियूं वणंदियूं आहिनि कुदरत जा नज़ारा आहिनि माण्हुनि जा पंहिंजा शौक़ु आहिनि हाणे ॾिसो ॿेड़ी अंदरि वञे पई हीअ आहिस्ते आहिस्ते वेंदी हाणे ॿेड़ी हितां जेको आहे अॻे खोले छॾी हाणे ॿेड़ी जेका अंदरि घिड़ी वई हाणे हीअ हमरा जेको आहे सो वेंदो फिशिंग ते जिते जिते हिनजी पसंदि जी जाइ हूंदी हुते वेंदो फिशिंग कंदो ऐं इहे जेके आहिनि से माण्हुनि जा शौक़ु आहिनि हर कंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे हिते हर को कमाए करे थो वरी इहे जेको आहे सो लॉन्ग वीकेंड अचे थो पंहिंजे हिसाब सां पंहिंजी बजट जे हिसाब सां निकिरी वञे थो घुमण करण जे लाइ तमामु बहितरीनु थो लॻे हिते काफ़ी देरि आउं बीठो हुउसि काफ़ी देरि बीही करे जेके आहिनि से मूं इहे नज़ारा जेके आहिनि से इंजॉय कया ऐं हाणे जेको आहे सो हिते वरी ॿियूं ॿेड़ियूं बि आहिनि ॿिया माण्हू बि आहिनि उहे अचनि पिया शायदि उन्हनि जो को जेको आहे सो वरी ॿी का टीम हूंदी या फैमिली मेंबर हूंदा उन्हनि खे खणंदा उन ॿेड़ी जे अंदरि वरी हलिया वेंदा हाणे वरी जेका आहे सा ॿी का ईंदी हूंदी हाणे ॾिसो जेको आहे सो वरी ॿी जेका आहे सा ॿेड़ी वठी पियो अचे ठठ लॻा पिया आहिनि हर कंहिंजा जेको आहे सो केर बि ईअं कोन्हे जेका दिलि में चए उहो जेको आहे सो करे न सघे वरी वापसि जेको आहे सो अची वियुसि हीअ हिकिड़ी पुछड़ जेका आहे सा आहे मुंहिंजे ख़्याल में लेक जी जेका आहे एतिरी ॿाहिरि आई आहे थोरो पुछड़ अॻिते हली हिकिड़ी तमामु वॾी जेका आहे ढंढ थी वञे थी सो इहे नज़ारा जेके आहिनि से असां कलेक्ट कयासीं ऐं उमेदु त तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि बि आया हूंदा महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे वीडियो खे लाइक बि कजो शेयर बि कजो सब्सक्राइब बि कजो पंहिंजनि दोस्तनि में वरी बि वंडिजो बि ज़रूरु महिरबानी लख कुर्ब तव्हां